7 अप्रैल वारी रात जॾहिं सॼी सिंध पोएं पहर निंड नेणनि में खणी सांत में सुम्ही रही हुई, उन वेल बि हू हमेशह जियां पंहिंजे साथियुनि ऐं सांग खे गॾु खणी जनम भूमीअ जो झर जंग जाॻींदो ऐं थक भञींदो अॻिते काहींदो थी वियो। सारो आलम पियो सुम्ही जले मुंहिंजी जाग, अज़ल जे आवाज़ मां रूह बणाया राग, भड़किया उला आग जरकण लॻी जिंदड़ी। 7 अप्रैल वारी उन कारी रात जे पेट में सिंध वासियुनि लाइ ॾुखनि जा कहिड़ा ॾंभ लिकल आहिनि, उन जो अंदाज़ो तॾहिं थियो जॾहिं उहा रात सिंध जी हिकु अणमये बहादुर ऐं अॾोल सियासी अॻवान बशीर खान कुरैशी खे पंहिंजी झोली में झपे खणी हली वई। लड़ियो सिज लकनि में रासियूं रताई, मूंखे मारियाई अदियूं ऊंदाही करे। सिंध जे हिकु ॿिए नाले वारे सियासतदान मुश्तबा शाह राजदी जी वरसी में शिरकत लाइ बींदे जीए सिंध क़ौमी महाज जो चेयरमैन बशीर खान कुरैशी ओचिती नाचाकई सबबि झीणो थी वियो। साणस गॾु कारकुननि तरफ़ां खेसि अस्पताल पहुचाइण जी कोशिशुनि बावजूद हू उमिरि जे उन अणमुदाइते हिस्से में हयाती जी जंग हाराए वियो। बशीर खान कुरैशी जी हयाती लाॻीती जिदोजहद दुखनि, तनक़ीदनि, जेलनि, जलसनि ऐं मेड़ाकनि मार्चनि जे इर्द गिर्द गुज़री। बशीर खान कुरैशी 10 अगस्त 1959 में रते देरे जे मोटणपुर महले में गुलाम मुर्तज़ा कुरैशी जे घर अखि खोली। प्राइमरी तालीम बाद मैट्रिक जो इम्तिहान बि 1974 में अबाणे ॻोठ जे हाई स्कूल मां ई पास कयाई। जॾहिं त इंटर जो इम्तिहान शिकारपुर मां ॾियण बाद 1976 में सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम में दाख़िल थियो ऐं साॻे ई साल जीए सिंध स्टूडेंट फेडरेशन जो बुनियादी मेंबर बणियो। बशीर खान कुरैशी 1980 में पहिरियों भेरो टंडोजाम यूनिट जिसाब जो सदर चूंडिजी वियो। 1981 ईस्वी में मार्शल लॉ जे दौर में यूनिवर्सिटी इंतजामिया तरफ़ां खेसि 1 साल लाइ रेस्टिकेट बि कयो वियो। बशीर खान 1982 में जिसाब जो मरकज़ी नायब सदर चूंडियो वियो ऐं 1986 में जिसाब जो मरकज़ी सदर चूंडिजी वियो ऐं वरी 1990 में साॻे ई उहिदे लाइ ॿीहर चूंडिजी आयो। साल 1995 में जॾहिं बशीर कुरैशी जेल में हुयो त जीए सिंध क़ौमी महाज जोड़ी वई ऐं खेसि हुन जो डिप्टी कन्वीनर तौरु चूंडियो वियो। बशीर खान कुरैशी सिंध जी कॉम्परस सियासत में इंतहाई मुतहरिक किरदार अदा कयो ऐं उन तहरुक ऐं सियासी मुस्तकिल मिज़ाजी सबबि खेसि सरकारी ऐं रियासती दाड़ जूं मुख़्तलिफ़ रुखनि खां भोगनाऊं पिणु सहणियूं पियूं। संदसि सियासी ज़िंदगी जी पहिरीं गिरफ़्तारी 1978 में टंडोजाम पुलिस सां थी। ज़िया जे आमरत वारे ज़माने में 17 अगस्त 1984 में टोड़ी फाटक वारे मशहूर वाक़े बाद जॾहिं जिसाब जी उन वक़्त जी मरकज़ी क़यादत जेलनि अंदरि वाड़जी वई त बशीर खान खे सिंध जी शागिर्द सियासत में अहम किरदार मिलियो, जंहिं संदसि ज़िंदगी बदिलाइण में पिणु अहम किरदार अदा कयो। उन दौरान खेसि 15 जनवरी 1985 में रते देरे में गिरफ़्तार कयो वियो। बशीर खान पंहिंजे सियासी सफ़र में मुख़्तलिफ़ पुलिस थाणनि ऐं जेलनि में कई भेरा अक़ूबतूं सटियूं। जेलनि में संदसि मथां तशद्दुद ऐं जेल मैन्युअल्स जी ख़िलाफ़ वर्ज़ी जहिड़ा कई गैर इंसानी हरबा पिणु इस्तेमालु कया विया, जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मीडिया में ख़बरूं बि पिणजंदा रहिया। खेसि हिकु ड्रिघे अरसे ताईं जेल जे बंद वार्ड में रखियो वियो, जितां हू 1986 जे अगस्त वारे महीने में ॿाहिरि निकितो। बशीर खान कुरैशी खे ॿीहर 11 अगस्त 1988 में उन ज़माने में सिंध में नस्ली जहिड़नि दौरान गिरफ़्तार कयो वियो। हिन भेरे खेसि 18 महीननि ताईं जेल में रखियो वियो। 2 जनवरी 1994 में खेसि हिकु दफ़ो ॿीहर गिरफ़्तार कयो वियो। हिन भेरे मुल्क में PPP जी हुकूमत हुई ऐं हू 2 सालनि ताईं जेल में बंदि रहियो। बाद में 17 जनवरी 1999 में खेसि उन वक़्तु गिरफ़्तार कयो वियो जॾहिं हू जीए सिंध तहरीक जे बानी साईं GMC जी सालगिरह में शिरकत करण लाइ कराची खां सन वञी रहियो हुयो। बशीर खान हिन गिरफ़्तारी दौरान 11 महीना जेल में गारिया। मजमूई तौर सिंध जे कॉम्परस्त अॻवान पंहिंजी हयाती जा 6 साल ऐं 10 महीना बंद अंदरि गारिया। बशीर खान कुरैशी जी हयाती जी आख़िरी गिरफ़्तारी 15 सेप्टेम्बर 2010 में थी, पर सिंध में शदीद एहतजाज ऐं अवामी तनक़ीद बाद खेसि 3 ॾींहनि अंदरि ज़मानत ते आज़ाद कयो वियो। बशीर खान कुरैशी हिकु अहिड़ो कॉम्परस सियासतदान हुयो जेको सिंध जी ॻोठाणे पस मंज़र ऐं रिवायतुनि मां उभरी क़ौमी अॻवान वारी मंज़िल ताईं पहुतो हुयो। सिंध जी कॉम्परस सियासत में सहप, रवादारी ऐं पंहिंजाइप जहिड़नि अहम लाड़नि ते कारबंद रहंदड़ बशीर खान कुरैशी सिंध अंदरि कॉम्परस सियासत खे इतिहादनि वसीले ॻंढण ऐं फाल बनाइण में बुनियादी किरदार अदा कयो। संदसि उन शख़्सी स्वभाव सबबि न रुॻो खेसि पंहिंजे पार्टी वर्करनि, सिंध जे आम माण्हू